नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त ठुलो में खबर ॾींदा हलूं। ठुलो घुरे थो मिठो पानी। मिठे पानी की स्कीम में थियल करप्शन ऐं पानी स्कीम मुकम्मल न थियण खिलाफ जदोजहद एक्शन कमेटी ठुलो पारां 9.5 महीननि खां प्रेस क्लब अॻियां एहतजाज जारी। चूंडियल नुमाइंदनि खिलाफ सख्त नारेबाज़ी। जदोजहद एक्शन कमेटी ठुले जे अॻवाननि जमाल जोश बुरड़ो, जावेद सागर बिरोई, इमामुद्दीन सिरकी, कामरेड जफर सिंधी, हाजी सुलेमान बुरड़ो, फजल लाशारी, हाजी हसन कनरानी, अली गौर डोल ऐं ॿियनि प्रेस क्लब ठुल अॻियां एहतजाज कयो ऐं मुतालबो कयो त मिठे पानी जी स्कीम में थियल करप्शन की जांच करे मुलविस अमलदारनि खिलाफ कार्रवाई करे स्कीम मुकम्मल कराई वञे। जी बिल्कुल असां प्रेस क्लब के साम्हूं मौजूद आहियूं जेको 2012 खां प्रेस क्लब साम्हूं मिठे पानी की स्कीम जे लाइ कमेटी की तरफ़ एहतजाज जारी है। अचो तो मज़ीद उन खां ॻाल्हि ॿोल कयूं त उनजो छा चवणु आहे। उन जे लाइ भरपूर मज़म्मत कयूं था ऐं मिठे पानी की स्कीम जी घुर कयूं था। तक़रीबन काफ़ी महीननि खां ये एहतजाज जदोजहद कमेटी के प्लेटफॉर्म ता शहर जो इन मज़लूम आवाम की जंग लड़ी रही है। जदोजहद कमेटी इहा ओतिरे ताईं जारी रहंदी जेतिरे ताईं थुल शहरनि सां इंसाफ़ न थींदो ऐं मिठे पानी की स्कीम की इंक्वायरी न थींदी। जेका भी करप्शन थी आहे उन में असां उन जी इंक्वायरी कराइण चाहियूं था ऐं जेतिरे ताईं मिठो पानी शहरनि खे न मिलंदो ये जदोजहद कमेटी के प्लेटफॉर्म ता ये एहतजाज जारी रहंदो। ये एहतजाज मिठे पानी के लाइ आहे ऐं काफ़ी महीननि खां असां लॻभॻि 8 महीना थी विया आहिनि असांखे। असां ये एहतजाज कयूं पिया ऐं पुरअमन एहतजाज आहे असांजो ऐं हिकिड़ो जाइज़ मुतालबो आहे। 2012 जी स्कीम आहे ऐं वक़्तन फ़वक़्तन टेंडर कढिया विया ऐं वक़्तन फ़वक़्तन लखे रुपया ऐं करोड़े रुपया उन ते रखिया विया ऐं इन्ही पानी स्कीम ते इलेक्शनूं लड़ी वयूं आहिनि ऐं इन्ही पानी जे रटनि ते इन्ही पानी जे बहाननि ते माण्हुनि खां वोट वरिता विया आहिनि ऐं असां हिन वक़्तु हिन पूरे शहर जी ही असां मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं अदबी ऐं मज़हबी तंज़ीमूं आहियूं ऐं जदोजहद एक्शन कमेटी जे प्लेटफॉर्म तां असां हीअ एहतजाज कयूं था ऐं रोज़ जे बुनियाद ते असांजो हीअ एहतजाज आहे। ईअं सम्झो ऐं असां तव्हां साफ़ी तव्हां मुख़्तलिफ़ चैनल्स वारा अचो था असांजो आवाज़ु ऐवाननि ताईं पहुचायो पिया आला इक़्तिदारनि ताईं असांजो आवाज़ु पहुचाइण जी कोशिशि कयो पिया। तव्हांजी वॾी महिरबानी। पर हिते अंधा बोड़ा ऐं गूंगा असांखे नुमाइंदा मिलिया आहिनि। इहा असांजी बदकिस्मती आहे जो असांखे अहिड़ा नुमाइंदा मिलिया आहिनि जेके रुगो असांखे अहिड़ियुनि स्कीमनि में असांखे मसरूफ़ रखनि था जेके इंतिहाई नाकारा ऐं इंतिहाई माण्हुनि जे ईअं सम्झो आवाम जे कंहिं बि ज़रे बराबरि बि भले जूं स्कीमूं न आहिनि। जी स्कीम 2012 में मंज़ूर थी जेका ठेकेदार आहिनि ऐं चूंडियल नुमाइंदनि जी मार्फत करप्शन जे वर चढ़ी वई। हीअ असीं जेको आहे शहरी पाणी जे ढुक लाइ सिकी रहिया आहिनि ऐं जदोजहद एक्शन कमेटी जे प्लेटफॉर्म तां 10 महीननि खां मुसलसल एहतजाज हले पियो। अॼु रमज़ान में जो बाबरकत महीनो आहे असीं एहतजाज में आहियूं पर चूंडियल नुमाइंदनि खे कोई शर्म ई कोन थो अचे या हुननि ठेकेदार जेके यज़ीदनि वारो किरदारु अदा कनि था ऐं असांजे शहरनि जो पाणी बंदि कयूं वेठा आहिनि। असीं सिंध हुकूमत खां मुतालबो कयूं था त तव्हां ख़ामोश छो आहियो। ही ठुल जी जेका स्कीम आहे सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां तव्हां उन ते नज़रसानी छो नथा कयो ऐं नोटिस छो नथा वठो। असीं वॾे वज़ीर खां मुतालबो था कयूं त तव्हां ठुल शहर जी मिठे पाणी जी स्कीम ते नोटिस वठो ऐं जेके करप्शन में मुलविस चूंडियल नुमाइंदा आहिनि या करप्ट ठेकेदार आहिनि उन्हनि खिलाफ़ कार्रवाई कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।